अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुनिया जी महब्बत दुआए अत्तार या रब्बल मुस्तफ़ा। जेको भी मुकमल रिसालो दुनिया जी महब्बत पढ़ी या ॿुधी वठे उन खे पंहिंजे सवाइ कंहिंजो मोहताज न कर ऐं उन जे दिलि मां दुनिया जी महब्बत कढी हक़ीक़ी आशिक़ रसूल बणाए ऐं उन खे बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाहे ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। रोज़ी में बरकत जो बेहतरीन वज़ीफ़ो। अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकु शख़्स हाज़िर थियो ऐं पंहिंजी तंगदस्ती ऐं ग़रीबी जी शिकायत कयाईं। पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन उन खे रोज़ी में बरकत जो वज़ीफ़ो ॿुधाईंदे फ़रमायो, जॾहिं तूं पंहिंजे घर में दाख़िल थीं त घर वारनि खे सलाम कर। जेकॾहिं घर में को बि न हुजे त मूं ते सलाम अर्ज़ कर ऐं पोइ हिकु भेरो सूरह इख़्लास पढ़ंदो कर। उन शख़्स उन ते अमल कयो त अल्लाह पाक उन जी बरकत सां उन शख़्स ते रिज़्क़ जा दरवाज़ा खोले छॾिया एसि ताईं जो उन पंहिंजे रिज़्क़ मां पंहिंजे पाड़े वारनि ऐं रिश्तेदारनि खे बि फ़ाइदो पहुचायो। अल क़ौलुल बदी सफ़ो 273। हाजतें सब रवा हुई उसकी हे अजब कीमिया दुरूद शरीफ़। अल्फाज़ माना हाजतूं ज़रूरतूं, रवा थियणु पूरियूं थियणु, अजब यानी अजीब, कीमिया यानी मक़सद हासिल करण जो ज़रियो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मां दुनिया आहियां वाक़िओ। अज़ीम ताबाई बुज़ुर्ग हज़रत हमीद बिन हिलाल रहमतुल्लाह अलैह खां मरवी आहे त हज़रत अला बिन ज़ियाद रहमतुल्लाह अलैह फ़रमायो, हिकु भेरे ख़्वाब में मूं माण्हुनि खे कंहिं शइ जे पुठियां वेंदे ॾिठो त मां बि उन जे पुठियां हलणु लॻुसि। जॾहिं मूं ॾिठो त उहा टुटल ॾंदनि वारी काणी पोड़ी हुई जेका तरह तरह जे ज़ेवरनि सां आरास्ता थियल हुई। मूं पुछो, तूं केरु आहीं? चयाईं, मां दुनिया आहियां। मूं चयो, मां अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ थो करियां त हू मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ बुग़्ज़ ऐं नफ़रत विझी छॾे। उन चयो, जी हा, जेकॾहिं तव्हां माल ऐं दौलत खां नफ़रत कंदव त मूंखां अज़ ख़ुदि नफ़रत पैदा थी वेंदी। अल ज़ुहदुल इमाम अहमद सफ़ो 265 हदीस 1429। दुनिया को तू क्या जाने ये बिस की गांठ है हराफा। सूरत देखो जालिम की तो कैसी भूली भोली भाली है। शहद दिखाए जहर पिलाए कातिल डाइन शोहर कश। इस मुर्दार पे क्या ललचाया दुनिया देखी भाली है। शरह कलाम रज़ा। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह अलैह दुनिया जो धोखो ऐं फ़रेब बयान कंदे फ़रमाइनि था, अल्लाह जा बाना, तूं दुनिया खे किथे थो ॼाणी? शिकिल ऐं सूरत में सफ़ा सादी नज़र अचण वारी ही दुनिया ज़हर जी पुड़ी आहे। ही फ़रेबी औरत जियां आहे। ही अहिड़ी ज़ालिम आहे जो ज़हर खे माखी बणाए करे ॾेखारींदी आहे ऐं जेको हिन सां मुहबत कंदो आहे ही उन पंहिंजे आशिक़ खे ई मारे छॾींदी आहे। ही दुनिया निहायत ख़राब ऐं ढूंढ आहे। हिन सां दिलि लॻाइण जो को फ़ाइदो नाहे। ही आज़मायल ॻाल्हि आहे। आलम इनक़लाब है दुनिया, चंद लम्हों का ख्वाब है दुनिया। फ़ख्र क्यों दिल लगाएं इससे, नहीं अच्छी ख़राब है दुनिया। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। दुनिया जो मतिलब इमाम जौहरी रहमतुल्लाह अलैह चवनि था, दुनिया जी लुग़वी माना आहे वेझो ऐं दुनिया खे दुनिया इन करे चवंदा आहिनि जो ही आख़िरत जे मुक़ाबिले में इंसान खे घणो वेझो आहे, या इन करे जो ही पंहिंजी ख़्वाहिशुनि ऐं लज़्ज़तुनि जे करे दिलि जी तमामु वेझो आहे। दुनिया जी महबत जी बुराई। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फ़रमायो, उहो वॾो गुनाह जंहिंजे माण्हू अल्लाह पाक खां मग़फ़िरत तलब नाहिन कंदा दुनिया जी महबत आहे। फ़िरदौसुल अख़बार 402/1 हदीस 2990। हिकु ॿी हदीस पाक में आहे, हुब्बु दुनिया रअसु कुल्लि ख़तीअह, याने दुनिया जी महबत तमामु गुनाहनि जी पाड़ आहे। हज़रत अल्लामा अब्दुल रऊफ़ मुनावी रहमतुल्लाह अलैह फ़ैज़ुल क़दीर में फ़रमाइनि था, जीअं त तजुर्बे ऐं मुशाहिदे मां साबित आहे त दुनिया जी महबत ज़ाहिरी ऐं पोशीदा हर गुनाह खे दावत ॾींदी आहे, ख़ासि तौर ते उहे गुनाह जंहिंजो दारो मदार सिर्फ़ु उन्हीअ ते हुजे। इन करे दुनिया जो आशिक़ गुनाह ऐं उन जी बुरी शिकिल खे ॼाणण जे बावजूदु दुनिया जी महबत में मस्तु थी वेंदो आहे। दुनिया जी महबत शक ॾांहुं वठी वेंदी आहे, पोइ मकरूह यानी नापसंदीदा शयुनि ॾांहुं, पोइ हराम ॾांहुं ऐं पोइ माअज़ल्लाह कॾहिं कॾहिं दुनिया जी महबत
कुफर ॾांहुं वठी वेंदी आहे, बल्कि तमामु उम्मतूं जिन पंहिंजे नबियनि सगोरनि अलैहिमुस्सलाम जो इनकार कयो, उन्हनि जे कुफर जो सबबु दुनिया जी मोहबत हुई। हर गुनाह जी असल याने पाड़ दुनिया जी मोहबत आहे। इन करे चयो वेंदो आहे त दुनिया शैतान जो शराब आहे, जेको हिन मां पीअंदो उन जो नशो मरण वक़्तु ई लहंदो, पछताईंदे ऐं शर्मिंदा थींदे। दुनिया जी मोहबत बर्बाद करे छॾींदी आहे। कुझु माण्हुनि खां अलावा घणनि जे दिलुनि मां दुनिया जी मोहबत न निकिरंदी। फैज़ुल क़दीर 487/3 तहतुल हदीस 3662 इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जीअं दुनिया जी मोहबत तमामु गुनाहनि जी पाड़ आहे, ईअं ई दुनिया का नफ़रत तमामु नेकियुनि जी असल आहे। हमारे दिल से निकल जाए उल्फते दुनिया, दे दिल में इश्क़ मोहम्मद मेरे रचा या रब। दुनिया जी मोहबत जा कुझु क़िस्म, कुझु दुनिया कुफ़र आहे, कुझु फ़िस्क़, कुझु ग़फ़लत ऐं कुझु दुनिया ऐन ईमान। अबू जहल जी दुनिया कुफ़र हुई ऐं हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाहु अन्हु जी ऐन ईमान। अहिड़ी तरह क़ारून ऐं फ़िरऔन जी दुनिया कुफ़र हुई, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी दुनिया ऐन ईमान हुई। ईअं ई जेकॾहिं दुनिया जी मोहबत नफ़सानी या शैतानी हुजे त बुरी ऐं रहमानी या ईमानी हुजे त चङी आहे। तफ़सीर नईमी 287/4। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, दुनियावी ज़िंदगी इहा आहे जेका नफ़सानी ख़्वाहिशुनि में ख़र्च थिए, ऐं जेका ज़िंदगी आख़िरत जी तयारी में ख़र्च थिए उहा दुनिया जी ज़िंदगी नाहे, जेतोणीकि दुनिया में ज़िंदगी आहे। दुनिया जी ज़िंदगी ॿी आहे, दुनिया में ज़िंदगी कुझु ॿी आहे। दुनिया जी ज़िंदगी फ़ानी आहे, पर दुनिया में ज़िंदगी आख़िरत जे लाइ आहे, फ़ना न आहे। दुनिया जे तलबगारनि जा क़िस्म। 1, उहे माण्हू जेके दुनिया जो माल हिन नियत सां हासिल कंदा आहिनि त रिश्तेदारनि सां सिले रहमी कंदासीं ऐं ग़रीबनि जी मदद कंदासीं। इन्हनि जी ॻणप सख़्न में थींदी आहे। जेकॾहिं संदन अमल इन्हनि जे नियत जे मुताबिक़ हुजनि त अजर माणींदा, पर इन जे बावजूदु उन्हनि में का समझदारी न आहे, छो त अक़लमंद उहो हूंदो आहे जेको कंहिं अहिड़ी शइ जी ख़्वाहिश न करे जंहिंजे बारे में उनखे ख़बर न हुजे त इनखे हासिल करण खां बाद इन जो छा हाल थींदो। तंहिं करे इन नियत सां माल हासिल करण वारा साइलुबा जे क़िस्से मां इबरत हासिल कनि। साइलुबा लालची शख़्स जो क़िस्सो। अल्लाह पाक जे प्यारे नबी मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकु शख़्स दरख़्वास्त कई त मुंहिंजे लाइ मालदार थियण जे दुआ फ़रमायो। अल्लाह पाक जे अता सां ग़ैब जूं ख़बरूं ॾियण वारे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फ़रमायो, ए साइलुबा, थोरो माल जंहिंजो तूं शुक्र अदा करे सघीं उन खां बहितर आहे जंहिंजो शुक्र अदा न करे सघीं। वरी ॿीहर साइलुबा हाज़िर थी करे उहा ई दरख़्वास्त कई ऐं चयाईं, उन जो कसम जंहिं तव्हांखे सचो नबी बणाए करे मोकिलियो त जेकॾहिं उहो मूंखे माल ॾींदो त मां हर हक़ वारे जो हक़ अदा कंदुसि। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम दुआ फरमाई, जीअं त अल्लाह पाक संदसि ॿकरियुनि में बरकत विधी ऐं एतिरियूं ॿकरियूं वधियूं जो मदीने मुनवरा में संदसि ॿकरियुनि जी गुंजाइश न रही। सो साइलुबा ॿकरियूं काहे झंगल में हलियो वियो ऐं जुमे ऐं जमात जी हाज़िरी खां बि महरूम थी वियो। हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उन जे बारे में पुछा कई त सहाबा किराम अलैहिम रिदवान अर्ज़ कयो त उन वटि माल तमामु घणो थी वियो आहे ऐं हाणे त झंग में बि संदसि माल बीहारण जी गुंजाइश न रही। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, साइलुबा ते अफ़सोस। पोइ जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ज़कात वठण वारनि खे मोकिलियो त माण्हुनि खे खेनि पंहिंजा पंहिंजा सदका ॾिना। जॾहिं उन लालची शख़्स खां उन्हनि सदको घुरियो त हुन चयो, हीउ त टैक्स थी वियो, तव्हां वञो, मां पहिरियां सोचे वठां। जॾहिं ही माण्हू रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में वापसि आया त पाण सगोरन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उन्हनि जे कुझु अर्ज़ करण खां पहिरियां ई 2 भेरा फरमायो, साइलुबा ते अफ़सोस। उन खां पोइ ही आयत करीमा नाज़िल थी, वमिनहुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फज़लिही लनसद्दक़न्न वलनकूनन्न मिनस्सालिहीन फलम्मा आताहुम मिन फज़लिही बख़िलू बिही वतवल्लौ वहुम मुअरिदून। तर्जुमो कंजुल इरफान।
ऐं उन्हनि में कुझु उहे आहिनि जिन अलाह सां वाइदो करे रखियो आहे त जेकॾहिं अलाह असांखे पंहिंजे फज़ल सां ॾींदो त असां ज़रूरु सदको कंदासीं ऐं असां ज़रूरु सालिहनि मां थींदासीं। पोइ जॾहिं अलाह उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां अता कयो त उन में बुख़्ल करणु लॻा ऐं मुंहुं फेरे विया। सिपारो 10 सूरह तौबा आयत 75-76। पोइ सालिबा सदको खणी करे हाज़िर थियो त नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन फरमायो त अलाह पाक मूंखे हिन खे क़बूल फरमाइण खां मना करे छॾियो आहे। उहो पंहिंजे मथे में धूड़ विझी वापसि थियो। पोइ उन सदक़े खे सिद्दीक़ी ख़िलाफ़त में मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े हज़रत अबू बकर रज़ी अल्लाहु अन्हु वटि खणी आयो। उन्हनि बि हिन खे क़बूल न फरमायो। वरी ख़िलाफ़त फ़ारूक़ी में मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाहु अन्हु वटि खणी आयो। उन्हनि बि हिन खे क़बूल न फरमायो ऐं ख़िलाफ़त उस्मानिया में ही शख़्स हलाक थी वियो। तफ़सीर नसफ़ी सिपारो 10 सूरह तौबा आयत नंबर 75। बारगाह रिसालत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम में शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत तमाम खूबसूरत आरजू जा इजहार कन था। न मुझको आजमा दुनिया का मालो ज़र अता करके, अता कर अपना गम और चश्मे गिरिया या रसूल अल्लाह सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। 2 दुनिया तलब करण वारनि जो ॿियो क़िस्म। इन जा बि 2 क़िस्म आहिनि। हिकु दुनिया जे तलबगारनि जे हिन क़िस्म में उहे माण्हू दाख़िल आहिनि जिन जो दुनिया में मक़सदु ख़्वाहिशुनि खे पूरो करणु ऐं दुनियावी लज़तुनि मां लुत्फ़ अंदोज़ थियणु हूंदो आहे। अहिड़नि जो शुमार जानवरनि में कयो वियो आहे। 2 उहे माण्हू जेके ॿियनि ते फ़ख़्रु करणु ऐं वॾो मालदार बणिजी करे नुमाया नज़र अचण जे लाइ माल हासिल कंदा आहिनि। ही बेवकूफ़नि, धोखेबाज़नि, बल्कि मरदूदनि ऐं मलऊननि में शुमार थींदा आहिनि। दुनिया सां मोहब्बत करण वारनि जो अंजाम। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था, क़यामत जे ॾींहुं दुनिया खे हिकु बदसूरत अखियुनि वारी पोड़ी जी सूरत में आंदो वेंदो। उन जा ॾंद अॻियां निकितल हूंदा ऐं उहा तमामु बदसूरत हूंदी। उहा माण्हुनि ॾांहुं मुतवजे थींदी त उन्हनि खां पुछियो वेंदो, छा हिन खे सुञाणो था? उहे चवंदा, असां हिन जी सुञाणप खां अलाह पाक जी पनाह घुरूं था। त चयो वेंदो, ही दुनिया आहे जंहिं ते तव्हां फ़ख़्रु कंदा हुआ, हिन जे करे रिश्तेदारनि सां तालुक़ात ख़तमु कंदा हुआ, हिन जे करे ई हिक ॿिए खां हसद कंदा हुआ, दुश्मनी कंदा ऐं गुरूर कंदा हुआ। पोइ उनखे जहन्नम में विधो वेंदो त उहा आवाज़ ॾींदी, ए मुंहिंजा रब, मुंहिंजे इत्तिबा करण वारा ऐं मुंहिंजी जमाअत किथे आहे? अलाह पाक फरमाईंदो, उन्हनि खे बि हिन सां गॾु करे छॾ। दुनिया जा 3 हिस्सा। हिकु जंहिंमें सवाब आहे। ही उहो हिसो आहे जंहिंजे वसीले सां बानो भलाई ताईं पहुचंदो आहे ऐं बुराई खां नजात माणींदो आहे। ही मोमिन जी सुवारी, आख़िरत जो इनाम ऐं किफ़ायत करण वारे हलाल रोज़ी आहे। 2 जंहिंजो हिसाब आहे। ही उहो हिसो आहे जंहिंजे सबबु तूं कंहिं हुक्म जी अदायगी खां गाफ़िल न थिए ऐं उन जी तलब में नाजाइज़ कम न करी। ऐं उन जा अहिल उहे अमीर आहिनि जिन जो हिसाब डिघो थींदो। फ़क़ीर उन्हनि खां 500 साल पहिरियां जन्नत में दाख़िल थी वेंदा। 3 जंहिंमें अज़ाब आहे। ही उहो हिसो आहे जंहिंमें बानो तमामु ज़रूरी कमनि जी अदायगी खां परे थी करे गुनाहनि में मुब्तला थी वेंदो आहे। जेको हिन हिसे जो मालिक थींदो, ही उनखे बाहि जे तरफ़ वधाईंदो ऐं नुक़सान वारे घर में धिके छॾींदो। अच्छे बुरे आमाल सफ़ो 64। दुनिया जो ऐशो आराम कुझु न आहे। सहाबी रसूल हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाहु अन्हु का मरवी आहे। पाण रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था, मां नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम वटि पहुतुसि जॾहिं त पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम काबतुल्लाह शरीफ़ जे छांव में तशरीफ़ फरमा हुआ। जॾहिं पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मूंखे ॾिठो त इरशाद फरमायाऊं, काबे जे रब जो कसम, उहे सभ खां वधीक नुक़सान खणण वारा आहिनि। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था, मां वेझो अची करे वेही रहियुसि जॾहिं त पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम बार बार इहो ई फरमाए रहिया हुआ,
एस ताईं जो मूं उथी करे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, मुंहिंजा माउ पीउ अव्हां ते क़ुर्बान उहे कहिड़ा माण्हू आहिनि? त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, उहे माल ऐं दौलत जी कसरत वारा हूंदा, पर उहे जेके साॼे खाॿे अॻियां पोयां ख़र्च कनि, ऐं उहे निहायती थोरा हूंदा। ऐं जेको बि उठ या ढगी ॻऊं या ॿकिरियुनि जो मालिक हुजे ऐं उन्हनि जी ज़कात अदा न करे, त उहे जानवर क़यामत जे ॾींहुं पहिरियां खां वधीक वॾा ऐं थुल्हा थी करे ईंदा ऐं पंहिंजे मालिक खे सिंगनि सां मारींदा ऐं खुरनि सां लताड़े छॾींदा, एसि ताईं जो तमामु माण्हुनि जो हिसाब ऐं किताब ख़तमु थी वेंदो। मुस्लिम सफ़ो 385 हदीस 2300। तुझको गाफिल फिक्र उक़बा कुछ नहीं, खाना धोखा ऐश दुनिया कुछ नहीं, जिंदगी है चंद रोज़ा कुछ नहीं इसका भरोसा कुछ नहीं, एक दिन मरना है आखिर मौत है, कर ले जो करना है आखिर मौत है, ऐश कर गाफिल न तू आराम कर, माल हासिल कर ना पैदा नाम कर, याद हक दुनिया में सुबह शाम कर, जिस लिए आया है तू वो काम कर, एक दिन मरना है आखिर मौत है, कर ले जो करना है आखिर मौत है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। शैतानी वसवसो ऐं उन जो जवाबु। कुझु माण्हू धोखो खाईंदा आहिनि ऐं हीअ सम्झंदा आहिनि त असांजो बदन दुनिया में केतिरो बि मसरूफ़ रहे, पर असांजी दिलि दुनिया खां फ़ारिग़ ऐं ख़ाली रहंदी आहे। हीउ शैतानी वसवसो आहे। भला हीउ कीअं थो थी सघे त को शख़्स दरिया में हले ऐं पेर न पुसनि? दुनिया जी मिसाल समुंड जे खारे पाणीअ जीअं आहे, जो जेतिरो पीअंदो ओतिरी उञ वधीक लॻंदी। दुनिया जे माल ऐं दौलत खे पंहिंजे इत्मिनान जो ज़रियो सम्झणु वॾी बेवकूफ़ी आहे। जिते हमेशह रहणो न आहे, उते इत्मिनान कहिड़ो? दुनिया जी महबत जो इलाज। दुनिया जी रग़बत जा ॿ क़िस्म आहिनि। हिकु उहो जेको दुनियादार खे आख़िरत जे अज़ाब जो हक़दार बणाईंदो आहे, उनखे हराम चवंदा आहिनि। ॿियो उहो जेको आला दर्जात ताईं पहुचण में रुकावट आहे ऐं उनखे डिघे हिसाब में फासाइण वारो आहे, उनखे हलाल चवंदा आहिनि। ऐं समझदार माण्हू ॼाणींदो आहे त क़यामत जे मैदान में हिसाबो किताब जे लाइ घणी देरि ताईं बीहण बि उन जे लाइ अज़ाब आहे, त जंहिंखे हिसाब में विधो वियो उनखे अज़ाब ॾिनो वियो। छो त रसूल अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन फरमायो, हिन दुनिया जे हलाल ते हिसाब थींदो ऐं हराम ते अज़ाब थींदो। ऐं ही बि फरमायाऊं त हिन जे हलाल ते अज़ाब आहे, पर हिन जो अज़ाब हराम जे अज़ाब खां हल्को आहे। ऐं जेकॾहिं हिसाब न बि हुजे, तॾहिं बि जन्नत में हासिल थियण वारनि बुलंद दर्जनि जो ज़ाया थी वञणु ऐं हक़ीर ऐं बेकार दुनिया जेका ख़तमु थियण वारी आहे, उन जे लाइ अफ़सोस करण बि अज़ाब आहे। त हिन ॻाल्हि खे दुनिया में ई ॾिसी वठो त जॾहिं तव्हां पंहिंजे ज़माने जे माण्हुनि खे दुनियावी सआदतुनि में अॻिते ॾिसंदा आहियो, त तव्हां जे दिलि में केतिरे क़दुरु अफ़सोस पैदा थींदो आहे। हालांकि तव्हां ॼाणो था त ही आरज़ी, टेम्पररी ऐं फ़ानी सआदतूं आहिनि ऐं मेरियूं आहिनि। इन्हनि में का सफ़ाई न आहे त इहा सआदत जंहिंजी अज़मत बयान खां ॿाहिरि आहे, उन जे खसिजी वञण त केॾो अफ़सोस थियणु घुरिजे। कई ज़माना गुज़री विया, पर उहे अञा बाक़ी आहिनि। मतिलबु त क़यामत जे ॾींहुं सवाल जो जवाबु ॾियण में ज़िल्लत, ख़ौफ़, ख़तरो, मशक़त ऐं इंतज़ार आहे। ऐं हीउ सभु कुझु आख़िरत जे नुक़सान जो बाइस आहे। त दुनिया थोरी हुजे या घणी, हराम हुजे या हलाल, जेसि ताईं तक़वा ते मददगार न हुजे, मलऊन आहे। ऐं उहो ई सबबु आहे जो अल्लाह पाक अंबिया इकराम अलैहिमुस्सलाम, औलिया इकराम रहमतुल्लाहि अलैहिम ऐं वरी उन्हनि खे बाद ॿियनि नेक मानबाननि खे उन्हनि जे मर्तबे जे एतबार सां आज़माइशुनि में मुब्तला कंदो आहे। हीउ सभु उन्हनि ते शफ़क़त ऐं एहसान जे तौर ते थींदो आहे, त जीअं उन्हनि खे आख़िरत में वधीक हिसो मिले। इहयाउल उलूम 272/3। आलम इनकलाब है दुनिया, चंद लम्हों का ख्वाब है दुनिया, फ़ख्र क्यों दिल लगाएं इससे, नहीं अच्छी ख़राब है दुनिया। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद।
दिल मां दुनिया जी मोहब्बत कढण जो सबबु दुनिया जे कमनि में मसरूफ़ रहण जे बावजूदि तुंहिंजो आख़िरत जे लाइ फ़िक्र करणु ऐं इन जो शऊर रखणु तुंहिंजे दिलि मां दुनिया जी मोहब्बत कढी छॾींदो ऐं इन्हीअ खे हक़ीक़ी ज़ुहद चइबो आहे ऐं हीअ हमेशह हमेशह जे लाइ तोखे अलाह पाक जे वेझो करे छॾींदो। दुनिया जे मुआमिले में हमेशह पाण खे हेठियनि माण्हुनि ॾांहुं ॾिसे, मथे ॾांहुं न ॾिसे, छो त शैतान हमेशह उन जी नज़र खे मथे ॾांहुं फेरींदो आहे। शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया हिक मौक़े ते इरशाद फरमायो, जेको अल्लाह पाक ऐं उन जे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी कंदो रहंदो आहे, दुनिया उन जी ख़िदमत में लॻल रहंदी आहे। अमीर अहले सुन्नत की 786 नसीहतें सफ़ा 15। दुनिया जी मोहब्बत का छुटकारे जो बेहतरीन तरीक़ो इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, तव्हां खे दुनिया खे छॾण ऐं माल विरहाइण ते उभारण वारा असबाब ही आहिनि। दुनिया जी आफ़तुनि ऐं उन जे ऐबनि खे यादि करणु, हिन ॻाल्हि खे ज़हन में रखणु त दुनिया जो नफ़ो तमामु घटि ऐं जल्दी ख़तमु थियण वारो आहे ऐं दुनिया जा सभई तलबगार बेकार आहिनि। पोइ इन ॻाल्हि खे यादि करणु त मूं ते अल्लाह पाक जूं खोड़ नेमतूं आहिनि, हालांकि मां उन जी राह में ओतिरो ख़र्च न आहियां कंदो जेतिरो हू मूंखे अता कंदो आहे। जॾहिं तव्हां हिननि ॻाल्हियुनि में चङी तरह गौर कंदव त तव्हां ते दुनिया खे छॾणु ऐं माल विरहाइण जो मामिलो आसान थी वेंदो। अहिड़ीअ तरह ही बि यादि रखो त दुनिया अल्लाह पाक जी दुश्मन आहे ऐं तव्हां अल्लाह पाक सां मोहब्बत करण वारा आहियो। जेको कंहिंखे दोस्त ऐं महबूब रखे उन जे दुश्मन खे दुश्मन सम्झंदो आहे। दुनिया हक़ीक़त में किन किचिरो ऐं ढूंढ आहे। छा तव्हां ॾिसंदा न आहियो त इन जा मज़ेदार खाधा थोरी देरि खां पोइ ख़राब ऐं बदबूदार थी वेंदा आहिनि। सो दुनिया ख़ुशबू में मिलियल अहिड़ो ढूंढ आहे जंहिंजे ज़ाहिर खे ॾिसी करे माण्हू धोखे में पइजी विया ऐं अक़लमंद माण्हुनि हिन खां अलहदगी इख्तियार करे वरिती। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 30। बई बुज़ुर्ग हज़रत रबी बिन खुसैम रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, पंहिंजे दिलनि मां दुनिया जी मोहब्बत कढी छॾियो, आख़िरत जी मोहब्बत उन्हनि में दाख़िल थी वेंदी। ज़ुहद ऐं फ़क़्र में फ़र्क़ु। दुनिया पाण बाने खां अलॻि थिए हिन खे फ़क़्र यानी ग़रीबी चइबो आहे ऐं ॿी सूरत ही आहे त बानो दुनिया खां अलॻि थिए। मतिलबु हीअ आहे त उन वटि माल अचे त उहो नफ़रत जे करे उन खे नापसंद करे, माल जे अचण ते उन खे तकलीफ़ थिए, पिणु उन जे शर ऐं उन में मशगूल थियण खां बचण जे लाइ उन खां अलॻि राह इख्तियार करे। हिन हालत जो नालो ज़ुहद आहे ऐं जंहिं शख़्स में ही सिफ़त लधी वञे उन खे ज़ाहिद दुनिया खां पासो करण वारो चवंदा आहिनि। इहयाउल उलूम 234/4। ज़ुहद जी फ़ज़ीलत। सहाबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु रिवायत कनि था, ॿिन्ही जहाननि जे ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमाने ज़ीशान आहे, दुनिया जे मुआमिले में पाण खां हेठीं सतह वारे खे ॾिसो ऐं पाण खां मथीं सतह वारे खे न ॾिसो। ही तव्हां जे लाइ बहितरीन नसीहत आहे त जीअं तव्हां अल्लाह पाक जूं नेमतूं न विञाए वेहो। मुस्लिम सफ़ो 12-11 हदीस 74-30। सहाबी रसूल हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, बानो जॾहिं दुनिया खां बेरग़बत थींदो आहे त उन जी दिलि हिकमत सां रोशन थींदी ऐं उज़वा जिस्म जा हिस्सा इबादत ते मददगार बणिजी वेंदा आहिनि। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 29। ज़ुहद जा 3 मरतबा। हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ज़ुहद जा 3 मरतबा आहिनि। हिकु ज़ुहद फ़र्ज़ आहे ऐं उहो अल्लाह पाक जे हराम कयल शयुनि खां रुकजणु आहे। ॿियो ज़ुहद सलामती जे लाइ आहे ऐं शक ऐं शुबे वारनि शयुनि खे छॾणु आहे। टियों ज़ुहद फ़ज़ीलत हासिल करण जे लाइ आहे ऐं इहो अल्लाह पाक जे हलाल कयल शयुनि खे बि छॾण में आहे। ही ज़ुहद जो निहायती आला मरतबो आहे। मकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 242। ज़ुहद जूं अलामतूं। 1, जेका शइ मौजूदु हुजे उन ते ख़ुशि न थिए ऐं जेका शइ मौजूदु न हुजे उन ते ग़मगीन बि न थिए। 2, उन जे वेझो बुरो चवण वारो ऐं तारीफ़ करण वारो ॿई बराबरि हुजनि। पहिरीं अलामत माल में ज़ुहद जी अलामत आहे ऐं ॿी शान में ज़ुहद जी अलामत आहे। 3, अल्लाह पाक सां मानूस हुजे ऐं उन जे दिलि ते अल्लाह पाक जी इताअत जी मिठाण ग़ालिब हुजे। इहयाउल उलूम 298/4। ज़ुहद जा इक़साम।
ज़ुहद याने दुनिया का पासो करण जे करे इबादत घणी ऐं बुलंद मर्तबे वारी थी वेंदी आहे। तंहिं करे इबादत जे तलबगार ते लाज़िम आहे त उहो दुनिया खां बेरग़बत थी वञे ऐं उन खां परे रहे। ज़ुहद जा ॿ क़िस्म आहिनि, इख़्तियारी, गैर इख़्तियारी। इख़्तियारी ज़ुहद उहो आहे त जेको मौजूदु न हुजे उन जी तलब न करे, जेको मौजूदु हुजे उन खे विराए छॾे ऐं दुनिया ऐं उन जे माल मता जो इरादो छॾे ॾे। जंहिं शख़्स में ही टे ख़ूबियूं मौजूदु हुजनि उहो ज़ाहिद आहे। टे जुज़ ही याने दुनिया जे तलब बि दिलि मां कढणु निहायत मुश्किल आहे, छो त खोड़ अहिड़ा आहिनि जेके मथां मथां त तारिके दुनिया याने दुनिया खे छॾण वारा आहिनि, पर उन्हनि जे दिलुनि में बि दुनिया जी मोहबत मौजूदु हूंदी आहे। अहिड़ो शख़्स उन्हीअ जाकोड़ में मुब्तला रहंदो आहे। हालांकि ज़ुहद जी असल शान उन्हीअ टे जुज़ मां पैदा थींदी आहे। गैर इख़्तियारी ज़ुहद ही आहे त दिलि दुनियावी शयुनि जे शौक़ ऐं ख़्यालनि खां पासो करे, जॾहिं बानो इख़्तियारी ज़ुहद अपनाईंदो, ईअं जो जेको मौजूदु न आहे उन खे तलब न करे, जेको मौजूदु आहे उन खे परे करे छॾे ऐं दिलि मां दुनिया जो इरादो बि कढी छॾे, त पोइ उन जे दिलि दुनिया खां पासो करे वेंदी। दुनिया उन जे वेझो हक़ीर थी वेंदी ऐं उन खे दुनिया जो ख़्यालु न ईंदो ऐं ही गैर इख़्तियार ज़ुहद आहे। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 29। ज़ुहद जा दर्जा। हिकु, इंसान तकल्लुफ़ ज़बरदस्ती सां दुनिया खां बेरग़बती इख़्तियार करे ऐं पंहिंजी ख़्वाहिशुनि जे बावजूदु उन्हनि खे छॾण जी कोशिशि करे, त अहिड़ो शख़्स मुतज़हद आहे ऐं थी सघे थो त उहो उन ते हमेशगी इख़्तियार करे ज़ुहद खे हासिल करे वठे। ॿ, उहो पंहिंजे ख़ुशीअ सां दुनिया खां बेरग़बती इख़्तियार करे, याने जंहिं शइ जी लालच करे रहियो आहे उन जे मुक़ाबले में दुनिया खे हक़ीर सम्झे। जीअं को शख़्स 2 दिरहमनि जे लाइ 1 दिरहम छॾे ॾींदो आहे ऐं हीअ शइ उन ते मुश्किल नाहे हूंदी, पर उन जी तवजो दुनिया में पंहिंजे नफ़्स जे तरफ़ बि रहंदी आहे, यानी उहो ख़्यालु कंदो आहे त इन अहम शइ खे छॾियो आहे ऐं ही बि ज़ुहद आहे, पर इन में नुक़सान जो अंदेशो आहे। टियों दर्जो सभिनी खां आला आहे ऐं उहो ही आहे त बानो ख़ुशीअ सां ज़ुहद इख़्तियार करे ऐं पंहिंजे ज़ुहद में मुबालिगो इख़्तियार करे ऐं ही ख़्यालु न करे त इन का शइ छॾी आहे, इन करे जो इहो ॼाणे थो त दुनिया का शइ न आहे, दुनिया जी आख़िरत जे मुक़ाबले में का अहमियत न आहे। आला दर्जो ही आहे त तव्हां अल्लाह पाक जे रिज़ा जे लाइ उन अल्लाह पाक खां अलावा हर शइ खां बेरग़बत थी वञो ऐं ही शइ अल्लाह पाक जे दीदार जी लज़्ज़त ऐं उन खां अलावा हर नेमत खां ज़ुहद इख़्तियार करण जे सुञाणप सां हासिल थींदी आहे। तंहिं करे तव्हांखे घुर्जे त पंहिंजी ज़रूरत जे मुताबिक़ खाइण, लिबास, निकाह ऐं रिहाइश इख़्तियार कयो, जंहिंसां तव्हांजे बदन जो गुज़ारो थिए ऐं तव्हां पंहिंजो दिफ़ा करे सघो। हीउ ई हक़ीक़ी ज़ुहद आहे। लुबाबुल अहया सफ़ो 333। ज़ुहद जे हुसूल जा असबाब। ज़ुहद जो मक़सदु हीअ आहे त फ़ुज़ूल अजायुनि ऐं गैर ज़रूरी शयुनि खां बचो वञे, मतिलबु त सिर्फ़ एतिरे क़दुरु ताक़त ऐं कुदरत मौजूदु रहे जंहिंसां इबादत ऐं अल्लाह पाक जी फर्मा बरदारी करे सघो। सिर्फ़ खाइण पीअण ऐं लज़्ज़त हासिल करणु मक़सदु न हुजे ऐं अल्लाह पाक खे उन ते बि कुदरत आहे जो तव्हांखे बिना कंहिं ज़ाहिरी सबब जे, जीअं मलाइक हिननि मादे सबबनि ऐं ज़रियनि जे बग़ैर ई ज़िंदा आहिनि, अल्लाह पाक खे हिन जी बि ताक़त आहे त तव्हांखे तव्हां वटि मौजूदु शइ जे ज़रिए ज़िंदा रखे या अहिड़ी शइ अता फ़रमाए छॾे जंहिंजो तव्हांखे वहम ऐं गुमान बि न हुजे। इन करे जेकॾहिं तव्हां तक़वा ते क़ाइमु रहंदव त तव्हांखे हयाती जे लाइ दुनिया जी तलब वग़ैरह जी हाजत नाहे ऐं जेकॾहिं ज़ुहद जो ही दर्जो तव्हांखे हासिल न हुजे त आख़िरत जे सामान ऐं तक़वा जी नियत सां तलाश कयो, शहवत ऐं लज़्ज़त जे मतिलब सां न ॻोल्हियो, छो त जॾहिं तव्हांजी नियत नेक हूंदी त ही आख़िरत जी तलब में ई शुमार थींदी ऐं हिन तरह तव्हांजे ज़ुहद में को फ़र्क़ु न ईंदो। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 32। हिकु, कॾहिं त दोज़ख जो ख़ौफ़ ऐं अज़ाब जो अंदेशो ज़ुहद जो सबबु बणिजी वेंदो आहे ऐं हिन दर्जे खे ख़ाइफ़ीन जो ज़ुहद चवंदा आहिनि। ॿ, कॾहिं आख़िरत जी नेमतुनि जी लज़्ज़त ज़ुहद जो सबबु बणिजी वेंदी आहे ऐं हिन खे राजीन जो ज़ुहद चवंदा आहिनि। हीउ पहिरें दर्जे वारे खां वधीक आहे। 3, हीउ सभिनी खां आला आहे अल्लाह पाक खां अलावा ॾांहुं बेतवजोही ऐं नफ़्स जो अल्लाह पाक खां अलावा खे हक़ीर सम्झी करे छॾे ॾियणु ज़ुहद जो सबबु हुजे त हिन खे हक़ीक़ी ज़ुहद चवंदा आहिनि।
ज़ुहद खां अफ़ज़ल हालत, ज़ुहद खां बि अफ़ज़ल हालत हीअ आहे त बाने जे वेझो माल हुजणु ऐं न हुजणु बराबरि हुजे। माल मिलण ते न ख़ुशि हुजे ऐं न ई तकलीफ़ महसूसु करे, जॾहिं त न मिलण ते बि इहा ई हालत हुजे। इन जी हालत अहिड़ी थी वञे जहिड़ी उम्मुल मुमिनीन हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु अन्हा जी हुई, जो कंहिं संदन ख़िदमत में 1 लख दिरहम अतियो पेश कयो त संदन क़बूल फरमायाऊं ऐं उन ई ॾींहुं विरहाए छॾियाऊं। बानीअ अर्ज़ु कयो, अवां अॼु जेको माल विरहायो, जेकॾहिं इन मां 1 दिरहम जो गोश्त ख़रीद कयो हा त असां उन सां रोज़ो इफ़्तार कयूं हा। फरमायाऊं, जेकॾहिं अवां यादि ॾियारियो हा त मां ईअं ई कयां हा। अहयाउल उलूम 235/4। जंहिं शख़्स जी कैफ़ियत अहिड़ी हुजे जेकॾहिं समूरी दुनिया बि उन जे कब्ज़े में हुजे त को नुक़सानु नथो थी सघे, छो त उहो माल खे पंहिंजे कब्ज़े में न बल्कि अल्लाह पाक जे ख़ज़ाने में सम्झंदो आहे ऐं उन जे वेझो हिन ॻाल्हि में को फ़र्क़ु नाहे हूंदो त माल उन जे कब्ज़े में आहे या कंहिं ॿिए जे में। अहिड़ी कैफ़ियत वारे शख़्स जो नालो मुस्तग़ना या मुस्तग़नी रखणु घुरिजे, छो त इहो माल जे हुजण या न हुजण ॿिन्ही खां बेपरवाह आहे। अहयाउल उलूम 235/4। ज़ुहद जो कमाल दर्जो, माल जे मुआमिले में ज़ुहद जो कमाल दर्जो ही आहे त बाने जे वेझो माल ऐं पाणी बराबरि हुजनि। ज़ाहिर आहे त घणे पाणी जो इंसान जे वेझो हुजणु उनखे नुक़सानु नाहे ॾींदो, जीअं त समुंड जे किनारे ते रहण वारो शख़्स ऐं न ई पाणी जो घटि हुजणु नुक़सानु ॾींदो आहे। जॾहिं त ज़रूरत जेतिरो पाणी मौजूदु हुजे, पाणी हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजे इंसान खे ज़रूरत हूंदी आहे। इंसान जी दिलि न घणी पाणी खां नफ़रत कंदी आहे, न ई पासो कंदी आहे, बल्कि उहो चवंदो आहे त मां इन मां पंहिंजी हाजत मुताबिक़ पीअंदुसि, अल्लाह पाक जे बाननि खे प्यारींदुसि ऐं उन में बुख़ल न कंदुसि। इंसान जे वेझो माल जी हालत हीअ ई हुजणु घुरिजे त उन जे हुजण या न हुजण सां उनखे को फ़र्क़ु न पवे। जॾहिं बाने खे अल्लाह पाक जी मारिफत हासिल थी वञे ऐं तवक्कुल जी दौलत नसीब थी वञे त पोइ उनखे हिन ॻाल्हि ते कामिल यकीन थी वेंदो आहे त उहो जेसि ताईं ज़िंदा आहे उनखे ज़रूरत जेतिरी रोज़ी मिलंदी रहंदी जीअं पाणी मिलंदो आहे। अहयाउल उलूम 237/4। न मुझको आज़मा दुनिया का मालो ज़र अता करके, अता कर अपना गम और चश्मे गिरियाँ या रसूल अल्लाह। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।